नाज़रीन, लाड़काने में कुकड़न जो शौक़ रखंदड़ पारां बाज़ार लगाई वई, जिथे आयल वापारियुनि जो चवणु आहे त महांगाई सबबि कुकड़न जे वापार खे नुक़सान पहुतो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुनव्वर रिंद पंहिंजी हिन रिपोर्ट में। चवंदा आहिनि त शौक़ जो को बि मुल्ह न आहे हूंदो। शौक़ बि इंसान खे छा छा कराए थो। लाड़काने में हर जुमे ऐं आचर ते कुकड़नि जी पिड़ी लॻंदी आहे, जिते केतिरा ई माण्हू कुकड़ियूं ऐं कुकड़ ख़रीद ऐं फ़रोख़्त कंदा आहिनि। कुकड़नि जा केतिरा ई क़िस्म थियनि था, जंहिंमें सिंधी, मियांवाली, सरगोदा, जागीरी नसुल शामिल आहिनि। कुकड़नि में पीलो, जाओ, ॻाढ़ो तोड़े ॿिया शामिल आहिनि। कुकड़ 2500 खां 10,000 ताईं विकिरो थिए थो, जॾहिं त मादी कुकड़ियूं अंडा ॾियनि थियूं, जंहिं करे कुकड़ियुनि जा शौक़ीन वधीक ख़रीद ऐं फ़रोख़्त कनि था। उन सिलसिले में शौक़ीननि जो चवणु आहे त कुकड़ ख़रीद करे मेल विढ़ाईंदा आहिनि ऐं कुकड़ियूं ख़रीद करे उन्हनि मां अंडा हासिल करे बच्चा वठंदा आहिनि। माना कुकड़ घटि में घटि 5,000 6,000 रुपया, माना कुकड़ जेका मादी कुकड़ आहे उहा बि 2-2,500 रुपया 3,000 रुपया खपे थी पई। सो महांगाई जेका आहे उहा तमामु माना उरूज ते आहे। मां पाण हाणे हे पखी ख़रीद कया आहिनि, हे कुकड़ अंडनि जे लाइ ख़रीद कई आहे, पर हे बि महांगियूं मिलियूं आहिनि। हे 300 में मिलंदी हुई, 400 में, हाणे अॼु मां हे 800 में वधी आहे। असां हे कुकड़ ते खपाइण आया आहियूं। सुबुह खां बीठा आहियूं, कोई ग्राहक ई न लॻो आहे। एॾी महांगाई आहे, कोई अचे ई नथो ग्राहक। साईं हे साईं असां 5,000 विझंदासीं। साईं हिन में नसुल वसूल थींदा आहिनि, कहिड़े क़िस्म नसुल आहे साईं? बिल्कुलु सिंधी नसुल आहे, माशाल्लाह। ॾिसो साईं, छा पीलो चइबो? अच्छा, हे साईं ट्रामो कलर आहे, ट्रामो आहे। कोई वठे ई नथो, ग्राहक ई नथो लहे। सुबुह सां वेठा आहियूं इंतज़ार में, कोई अचे ई नथो। माशाल्लाह भलो कुकड़ा मियां वाली नसुल आहे। कुकड़नि जो शौक़ीन आहियो छा? हा साईं, शौक़ीन बि आहियूं, वापार बि कंदा आहियूं। ॿुधो साईं, ॿई कम कंदा आहियूं। वापार में घणा पैसा बचंदा? कुझु बसि शुक्र आहे, मुंहिंजो गुज़ारो थिए थो साईं। छा कयूं, पेट पालियूं था पिया, काॾे वञूं साईं, ग़रीब माण्हू। महांगाई जे दौर में हिते असांखे ट्रैफिक सिपाही, पुलिस वारा असांखां भतो वठी रहिया आहिनि, असांखे हिते बीहण नथा ॾियनि। डंडा खणी अचनि था, ग़रीब माण्हुनि खां कुकड़ खसे था वञनि, कुकड़ियूं खसे था वञनि। असां इंतिज़ामिया खे, वज़ीर आला खे, लाड़काने जी जेके बि सुठा सुठा इंतिज़ामिया वारा आहिनि, असां उन्हनि सभिनी खे आगाही था ॾियूं त महिरबानी करे असांजो तदारुक कयो। रोज़ानो बि थोरी थोरी हूंदी आहे, पर जुमे आचर ते कुझु सवाई हूंदी आहे। कुकड़ हर क़िस्म जा अचनि था हिते, कुकड़ियूं बि अचनि थियूं। घटि रेट आहे, एॾो रेट वधियल बि न आहे। अच्छा, कहिड़े क़िस्म जा अचनि था कुकड़? सिंधी था थियनि हितां जा, जागीर जा, जागीर जा कुकड़ बि अचनि था, पंजाब जा बि अचनि था, ॿाहिरियां अञा ॿिया बि अचनि था, साहिवाल जा बि अचनि था। हा, आम जेको आहे त असांजो हितां जो सिंधी जागीर जेको आहे उहो मशहूरु आहे, उहो भलो थो थिए। लाड़काने में कुकड़नि जी पिड़ी लॻाई वञे थी ऐं लाड़काने में हिते ही जेके वापारी आहिनि उहे कुकड़ खणी अचनि था। नर ऐं मादी कुकड़ हुजनि था, जेके हिते बाज़ार में जेको विकिरो कनि था। हीअ हर हफ़्ते में हिकिड़ी हिते पिड़ी लॻे थी, जेके ही जेको कुकड़नि खे पालनि था ऐं उनखां पोइ हिते अचे विकिरो कनि था। हिननि जो इहो चवणु आहे त महांगाई जो दौर आहे, ही हिते जेको आहे शौक़ जा कुकड़ बि खणी अचनि था ऐं आमतौर ते जेके कुकड़ियूं थियनि थियूं, जेके अंडा ॾियनि थियूं, उहे बि हिते खणी अचे विकिरो कनि था। हिननि जो इहो चवणु आहे त महांगाई दौर में हिननि खे जेको उहे पैसा नथा मिलनि ऐं ख़ासि तौर ते पुलिस जेकी आहे उहा हिननि खे तंग करे थी, जंहिंजे करे हिननि जो जेको रोज़गार आहे उहो सही तरीक़े सां नथो थी सघे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त लाड़काणो इंतिज़ामिया हिननि खे तंग कंदड़ पुलिस एहलकारनि तोड़े जेके मंडीअ में जेके वापारी आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो रेट लिस्ट मुक़ररु कई वञे त जीअं ही पंहिंजो जेको कारोबार कनि था उहे सही तरीक़े सां करे सघनि। कैमरामैन अल्ताफ़ अली सां गॾु मुनव्वर रिंद, धरती न्यूज़, लाड़काणो।